सिंधु दरिया जे कप ते क़ाइम कंदकोड़ खां आऊं आहियां पीरबख्श मंगवार। कबीलाई पस मंज़र रखंदड़ ज़िले जैकाबाद मां आऊं आहियां नवाज़ सोलंकी। सनती इदारनि सां मालामाल घोटकी ज़िले जे हेडक्वार्टर मीरपुर माथेलो मां आहियां लतीफ़ वसीर। सिंधु दरिया जे कप ते आबाद खूबसूरत शहर सखर मां आऊं आहियां शाहिद चन्नो। माज़ीअ में सिंध जे पहिरें सॼो वेंदड़ शहर शिकारपुर खां मां आहियां रशीद जामड़ो। शहीदनि जे शहर लाड़काणे मां आहियां रशीद समो। शहीद थी वियल चइनि शहरनि जी ॾिनल कुर्बानी एवज़ मिलियल कंबर शतादकोट ज़िले मां आऊं आहियां हाकिम ख़ासकेली। तारीख़ी रियासत ऐं खदियुनि जे शहर खैरपुर मां आहियां शकील जावरी। साहिती परगने नौशरो फिरोज मां आऊं आहियां ज़ाहिद काइमखानी। शहीद मखदूम बिलाल जे देश दादू खां आऊं आहियां तारिक लगारी। सिंधड़ी अंबनि जे शहर मां आऊं आहियां मोहम्मद उमर दाऊद मोडो। तालीम ऐं सेहत जे दर्सगाह जे शहर शहीद बेनज़ीराबाद मां आऊं आहियां एके डायरी। वतन या कफन आज़ादी या मौत जहिड़ो नारो ॾींदड़ शहीद सूर्य बादशाह जी धरती सांगड़ मां आऊं आहियां तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। दरगाह ऐं वलियनि जे शहर मटियारीअ मां आऊं आहियां अब्दुल गफूर मल्ला। इल्मी दर्सगाह जे शहर जामशोरे खां आऊं आहियां असद बंगरे। सिंधुआ जी कंदीअ ते आबाद हैदराबाद खां मां आहियां फारूक तबस्सुम। वता फ़कीरी नगरी टंडियालयार खां आऊं आहियां गुलाम रसूल नोड़ियो। सिंध जी सकाफ़त ऐं अजरक जे ख़ालिक शहर टंडो मोहम्मद खान खां आऊं आहियां काज़ी शम्स बांभण। मारवी जे देश थर मां आऊं आहियां एजाज़ बजीर। सिंध जे दिलेर पुट शहीद दोदे सुमरे जी नगरी बदीन मां आऊं आहियां यूनिस बकारी। सुफ़ी शाह नायद शहीद जी नगरी सिजावल मां आऊं आहियां गफूर पली फोटो। सिंध जे तारीख़ी शहर छटे खां आऊं आहियां रशीद जाखरो। मारुनि जे माग मलीर मां आऊं आहियां आसिफ जतोई।